अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा त कंप्यूटर क्लास में तव्हांजो ख़ैर सां जेको सेकेंड चैप्टर आहे उहो कंप्लीट थी चुको आहे ऐं उनखां पोइ हाणे तव्हांजो इंशाल्लाह थर्ड चैप्टर अॼु स्टार्ट थींदो। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको तव्हांजो कंप्यूटर जो जेको ही तव्हांजो बुक आहे 9th क्लास जो सिंटेक्स बुक बोर्ड जो, इहो तव्हांजो 7 चैप्टर्स ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे, 7 हिन जे जेके यूनिट आहिनि ऐं उहे यूनिट जेकॾहिं तव्हां क्लियर कयो था, इन्हनि खे ठीक तरीक़े सां रिमेंबर कयो था त इंशाल्लाह तव्हां 80% हिन में सिर्फ़ु PST JST जे लाइ न बल्कि जेके बि जनरल टेस्ट आहिनि जिन में बि कंप्यूटर जो पोर्शन आहे उहो तव्हां पोर्शन इंशाल्लाह 80% मां बिल्कुलु श्योर आहियां त तव्हां क्लियर करे सघो था, छो जो हिन में बिल्कुलु उहे ई शयूं आहिनि जेके आम टेस्टुनि में ईंदियूं रहंदियूं आहिनि। छो जो कंप्यूटर त हमेशह सेम हूंदो आहे। ठीकु आहे, कंप्यूटर में का बि चेंजिंग न थींदी आहे, कंप्यूटर सेम आहे। ऐं उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जनरल ज़िंदगी में तव्हांजी आम लाइफ में हीअ तमामु अहमियत रखे थो, छो जो हिन महिल टेक्नोलॉजी जो दौरु आहे। आम ख़ासि कंप्यूटर जी जेका नॉलेज आहे उन सां फैज़याब आहे ऐं उनखे ॼाणे थो हलाइणु। ठीकु आहे, त हिन में कुझु जेकॾहिं तव्हां जूं शयूं मिसिंग आहिनि, जेकॾहिं तव्हांखे उहे सही नथियूं अचनि त पंहिंजी आम ज़िंदगी में तव्हां हिननि खे रिमेंबर करे ऐं तव्हां कंप्यूटर ईज़ी तरीक़े सां इस्तेमालु करे सघो था। ऐं जेके शयूं तव्हांखे न ख़बर आहिनि उहे तव्हांजो उन मां क्लियर थींदियूं रहनि थियूं। ठीकु आहे, त हाणे जेको असांजो चैप्टर आहे उहो ई MS ऑफिस जे अबाउट आहे। MS ऑफिस तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो वर्ड प्रोसेसिंग आहे ऐं वर्ड प्रोसेसिंग खां अलावा हीअ हिकिड़ो प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर आहे। ठीकु आहे, इहे मां तव्हांखे सॉफ्टवेयर जूं टाइप्स पढ़ाए आयो आहियां ऑलरेडी, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजनि त उनमें MS ऑफिस जेको आहे उहो प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर आहे। प्रोडक्टिविटी सॉफ्टवेयर छाजे लाइ आहे, छो जो हीअ असांखे डॉक्यूमेंट जेको आहे इहो इन जी इहा प्रोडक्ट हूंदी आहे ऐं इहो असांखे ॾींदो आहे। ठीकु आहे, हिन मां असां उहा प्रोडक्ट क्रिएट करे सघूं था। उनखां बाद में इनखे MS ऑफिस खे ॾिसणु MS ऑफिस जेके आहे MS ऑफिस जेका आहे उनखे कॾहिं खां इस्तेमालु थी ऐं उनखां अलावा उनजी लेटेस्ट जेको आहे वर्जन कहिड़ी आहे या बुक में कहिड़ी ज़ेरे गौर आहे, ज़ेरे डिस्कस आहे। ठीकु आहे, त MS ऑफिस खे वधीक जेको आहे एतिरो लेंदी नथा कयूं, छो जो जर्नल आहे, सभिनि खे ख़बर हूंदी त छा कहिड़ो कमु आहे हिन जो। ठीकु आहे, ऑफिस में यूज़ थींदी आहे आम तरीक़े सां। उनखां बाद में डॉक्यूमेंट क्रिएशन लाइ इस्तेमालु थींदी आहे। उनखां बाद में हीअ MS वर्ड जेको आहे इहो तमामु घणो मशहूरु मारूफ़ जेको आहे प्रोसेसिंग सॉफ्टवेयर आहे, वर्ड प्रोसेसिंग। उनखां बाद में मेड पब्लिक इन 1980, हाणे आवाम जे लाइ जेको आहे 1980 में स्टार्ट थियो हुयो। उनखां अलावा कंहिंजे तरफ़ां स्टार्ट थियो हुयो, उहो थियो हुयो माइक्रोसॉफ्ट जे दौरान। ठीकु आहे, उनखां पोइ आहे त फस्ट कॉन्सेप्ट जेको हुयो हिन जो उहो हुयो वाट यू सी इज़ वाट यू गेट। ठीकु आहे, हीअ फार्मूला आहे, तव्हां यादि करे छॾियो। इहे जेका हिन जी त हिन जो जेको फस्ट कॉन्सेप्ट हुयो उहो हुयो वाट यू सी इज़ वाट यू गेट। ठीकु आहे, उनखां बाद में हिनमहिल जेको लेटेस्ट वर्जन आहे हिन जो जेको हली रहियो आहे MS ऑफिस जो उहो आहे 2019। ठीकु आहे, 2019 जो जेको आहे उहो लेटेस्ट वर्जन आहे। उनखां अलावा जेको बुक में ज़ेरे बहस आहे उहो आहे 2010। ठीकु आहे, 2019 जेको आहे लेटेस्ट वर्जन आहे ऐं उनखां अलावा जेको ज़ेरे बहस आहे हिनमहिल असांजे हिन बुक में उहो आहे 2010। ठीकु आहे, उनखां बाद में असांजो जेको ॿियो आहे हिन जो MS ऑफिस जो मेन जेका शइ हूंदी आहे उहो हूंदो आहे पेज लेआउट टेब। हाणे पेज लेआउट टेब छा हूंदी आहे, तव्हां जॾहिं जेको MS ऑफिस जो वर्ड पैड खोलींदा आहियो न वर्ड, त उन में जेको तव्हांजे साम्हूं सभ खां पहिरियां फ्रंट ओपन थींदो आहे पेज, उन पेज में जेका मथां हूंदियूं आहे जेके ऑप्शंस हूंदा आहिनि, इन ऑप्शंस खे असां चवंदा आहियूं पेज लेआउट। ठीकु आहे, पेज लेआउट टेब। इन पेज लेआउट टेब में जेके आहिनि तव्हांखे सभु फंक्शन्स मिलंदा आहिनि जेके तव्हां उन पंहिंजे डॉक्यूमेंट ते अप्लाई करे सघो था। ठीकु आहे, उनखां बाद में पेज लेआउट छा हूंदो आहे, पेज लेआउट अलाउज़ यूज़र टू कंट्रोल लुक एंड फील हिज डॉक्यूमेंट्स। ठीकु आहे, त पेज लेआउट जेको हूंदो आहे इहो छा कंदो आहे, इहो कंट्रोल कंदो आहे ऐं लुक ॾींदो आहे हिनखे जेको यूज़र हूंदो आहे ऐं त जेको फील महसूसु कराईंदो आहे हुनजे डॉक्यूमेंट खे। इट मीन्स महसूसु कीअं कराईंदो आहे त उनजा जेके सभु ऑप्शन्स हूंदा आहिनि उहे उते ई प्रेज़ेंट हूंदा आहिनि। जेकॾहिं हाणे ॾिसो पहिरियां जेको हुयो जेका MS ऑफिस 2003 हुई, ठीकु आहे, जेकॾहिं उहा तव्हां इस्तेमालु कंदो त उनमें जेके हीअ पेज लेआउट आहे उहो एतिरो क्लियर न हुयो। पर हाणे जेका 2010 आहे या उनखां अलावा लेटेस्ट वर्जन जेके बि आहिनि उनमें तव्हां जॾहिं बि ओपन कंदो त तव्हांखे सॼा क्लियरली तव्हांजे साम्हूं विज़िबल हूंदा। ठीकु आहे, उनखां पोइ आहे त तव्हां हिन पेज लेआउट मां छा करे सघो था, त तव्हां पेज लेआउट मां मर्जिन्स जेके आहिनि उहे सेट करे सघो था। उनखां अलावा थीम्स सेट करे सघो था।
उनखां अलावा पेज ओरिएंटेशन जेका आहे उहा सेट करे सघो था। उनखां अलावा पेज साइज़ सेट करे सघो था। उनखां अलावा जेको सेक्शन एंड लाइन ब्रेक सेट करे सघो था। उनखां अलावा डिस्प्ले लाइन नंबर्स। हाणे ही जेके ऑप्शंस आहिनि इहे तव्हां इन मां आहिनि त वधीक तमामु घणा ऑप्शंस, पर ही जेके मेन ऑप्शंस आहिनि जेके तव्हां इन मां करे सघो था। ठीकु आहे। हाणे इन्हनि खे अॻिते तव्हां डिटेल्ड पढ़ंदो त इन्हनि जा कमु कहिड़ा हूंदा आहिनि, मर्जिन छा हूंदी आहे, छो थींदी आहे, कीअं थींदी आहे। उनखां अलावा थीम्स जेके हूंदियूं आहिनि उहे छा आहिनि। उनखां अलावा पेज ओरिएंटेशन उहा छा आहे। उनखां अलावा पेज साइज़ छा आहे, सेक्शन एंड लाइन ब्रेक्स छा आहे। उनखां अलावा डिस्प्ले लाइन नंबर्स छा आहिनि। हाणे उनखां पोइ जेको आहे पेज लेआउट जेको आहे उहो 5 ग्रुपनि में